सिंधु दरिया मां कैनाल कढण खिलाफ वकीलनि जो बोबेलो बाईपास ते हयल तारीख़ी धरणो चौथे ॾींहुं बि जारी। सियासी, समाजी ऐं वापारी बिरादरी तौरतुनि समेत मुख़्तलिफ़ धुरनि जी शिरकत। आमिर वड़ाइच जो चवणु आहे त हुकूमत खे ॾिनल अल्टीमेटम पूरो थियण खां पोइ इजलास घुराए नई हुकूमत अमली जोड़ी वेंदी ऐं ऐलान कयो वेंदो। इजलास खां पोइ फ़ैसिलो कबो त कहिड़ो रस्तो इख़्तियार कयो वञे। कुझु जंगियूं पैसनि सां न पर हौसलनि सां विड़ियूं वेंदियूं आहिनि। सिंध जे हक़नि लाइ जिदोजहद जारी रखी वेंदी। कंहिं बि शइ जी ज़रूरत नाहे पर अवाम जो साथ घुरिजे। ॻोठाणनि वकीलनि जी महिमान नवाज़ी लाइ समूरो ॻोठ ख़ाली करे छॾियो। ॻोठ अल्लाह बख़्शे शेख जा रहवासी पंहिंजा अझा वकीलनि हवाले करे ॿिए हंधि मुंतक़िल थी विया। ॻोठाणनि जो चवणु आहे त वकील सिंध जे हक़नि लाइ जिदोजहद करे रहिया आहिनि। हू संदनि भरपूर साथ ॾींदा। धरणे में शिरकत कंदड़ नियाणियुनि लाइ पंहिंजा घर ख़ाली कया विया आहिनि। सिंधु दरिया मां कैनाल कढण खिलाफ वकीलनि तरफ़ां अदालती कार्रवाई जो बाइकॉट एहतजाजी मुज़ाहिरा। कराची में एमजना रोड ते वकीलनि जो धरणो। नवाबशाह समेत ॿियनि शहरनि में बि अदालती कार्रवाई जो बाइकॉट। मोरे में वकीलनि जी हिमायत में क़ौमपरस्त पार्टियुनि तरफ़ां हयल धरणो ॿिए ॾींहुं बि जारी। अॻुवाणनि जो चवणु आहे त कैनालनि वारो मनसूबो रद्द करे नोटिफिकेशन जारी कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। सिंधु दरिया मां कैनाल कढण वकीलनि जा मुज़ाहिरा ऐं धरणा। जामशोरो में शागिर्दनि समेत मुख़्तलिफ़ धुरनि जो इंडस हाईवे ते 3 ॾींहं बि धरणो। ट्रैफिक मुअतल। सेवड़ में सिंध यूनाइटेड पार्टी जो एहतजाजी मुज़ाहिरो। कंदकोट में क़ौमी शाहराह ते धरणे सबबि पंजाब वींदड़ ट्रैफिक मुअतल। मटियारी में मुख़्तलिफ़ दरगाहुनि जे गादी नशीननि जो एहतजाजी मुज़ाहिरो। फैज़गंज ऐं बिरिया रोड में बि शटरबंद हड़ताल ऐं रैलियूं। मदेजी में सखर लाड़कानी रोड ते एहतजाजी मुज़ाहिरो धरणो। ॾखण में शहरनि ऐं स्कूली शागिर्दनि पारां कैनालनि खिलाफ मुज़ाहिरो ऐं धरणो। शहदादपुर में यंग सोसाइटी समेत मुख़्तलिफ़ धुरनि जे एहतजाजी रैली। मांझंदि भरिसां ICP जो इंडस हाईवे ते धरणो। चंबड़ में ॻोठाणनि जे ॿारनि समेत कफ़न पहिरे रैली। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंधुअ मां कैनाल कढण वारो मनसूबो रद्द करे बेचैनी ख़तमु कयो वञे। पाणी मुआवले ते कंहिं बि सूरत में सौदेबाज़ी न कंदासीं। PP वफ़ाक़ी सरकार जो हिसो नाहे, रुॻो हिमायत करे रहिया आहियूं। आसिफ अली ज़रदारी आइनी तरीक़े सां सदर थियो आहे। हुकूमत असां लाइ मसइलनि जो सबबु थींदी, सोचण ते मजबूर थींदासीं। सूबाई वज़ीर सईद गनी। जस्टिस मंसूर अली शाह वक्ती चीफ जस्टिस जे उहिदे जो कसम खणी वरितो। सुप्रीम कोर्ट जे सीनियर तरीन जज मुनीब अख्तर मंसूर अली शाह खे उहिदे जो कसम खणायो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर ताड़ चयो आहे त नई तरमीम आणण जी फ़िलहाल का बि ज़रूरत नाहे। निज़ाम जी बहितरी लाइ 26 आइनी तरमीम कई वई आहे। ज़रूरत पवण ते वधीक कानून साज़ी कई वेंदी। गैर जो इल्मु कंहिं वटि बि नाहे। जेकॾहिं ज़रूरत तहत का शइ करणी पई त समूरियुनि इत्तेहादी पार्टियूं ऐं पार्लियामेंट गॾिजी सोचींदियूं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पोलियो ख़िलाफ़
मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। संदसि चवणु आहे त पोलियो जे ख़ात्मे लाइ सिंध सरकार पुरज़म आहे। ॿारनि खे माज़ूरी खां बचाइणु सभिनी जी इज्तमाही ज़िम्मेवारी आहे। सिंध में पोलियो खां बचाव वारी मुहिम दौरान 10.6 मिलियन ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारिया वेंदा। पोलियो जो को बि इलाज नाहे, रुगो वैक्सीन ई माज़ूरी खां बचाए सघे थी। स्टील मिल्स इंतज़ामिया अदालती हुकुम बावजूदि बरतरफ़ पोलियतनि खे बहाल करण खां इनकार करे छॾियो। इंतज़ामिया समूरनि खे ताला हणी बंदि करे छॾियो। बरतरफ़ पोलियतनि जो बहाली लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवान जो चवणु आहे त स्टील मिल्स इंतज़ामिया बहाली करण खां इनकार करे छॾियो आहे त अदालती हुकुमनि जी भञकड़ी करे रही आहे। अॻूणे वज़ीर आज़म शेख हसीना वाजिद जा रेड नोटिस जारी करण लाइ आलमी कार्रवाई शुरू। बांग्लादेशी हुकूमत शेख हसीना वाजिद जा रेड नोटिस जारी करण लाइ दरख़्वास्त ॾेई छॾी। पुलिस जो चवणु आहे त रेड नोटिस जी दरख़्वास्त अदालती हुकुमनि ऐं मज़बूत शाहिदनि जी बुनियाद ते ॾिनी वई आहे। कार्रवाई जो मक़सदु शेख हसीना वाजिद समेत समूरनि मफ़रूज़ जवाबदारनि खे आलमी सतह ते क़ानूनी कटड़ में आणणु आहे।